जी गुज़िरियल ॾींहुं FIA साइबर क्राइम सखर तरफ़ां कराची में कार्रवाई करे टिकटॉकर जानी जुनेद खे ब्लैकमेलिंग हैरासमेंट ऐं जेके फाश वीडियो आहिनि उहे एडिट ज़रिए माण्हुनि खे ब्लैकमेलिंग करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो हुयो, जंहिंखे अॼु सखर जी अदालत में पेश कयो वियो आहे। जानी जुनेद तरफ़ां सखर जे वकीलनि तरफ़ां जेको आहे वकालतनामो बि जमो करायो वियो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरनि ॾींहंनि जो उन्हनि खे रिमांड मिलियो आहे ऐं उन्हनि तरफ़ां वकालतनामो जारी जेको आहे जमो करायो वियो आहे त छा अदालत खां इस्तदा कई वेंदी। अच्छा ज़ुल्फ़िकार साहब, पहिरियों ॿुधायो त केतिरनि ॾींहंनि जी रिमांड जी इस्तदा थी ऐं केतिरनि ॾींहंनि जी रिमांड मिलियो आहे ऐं तव्हां हिन में वकील ॾिसो, हिन में बिल्कुलु असां वकालतनामो जमा करायो, असां दोस्तनि सां गॾु वकील उन जा थिया आहियूं। हू जॾहिं रिमांड खणी आया त उन्हनि इस्तदा कई त असांखे 10 ॾींहंनि जो रिमांड खपे, जंहिंमें असांखे कुझु शयूं आहिनि जेके रिकवर करणियूं आहिनि। एक्चुअली छा आहे, उन्हनि जी इस्तदा जेको आहे अदालत सां गॾु मुस्तरद कंदे सिर्फ़ु 5 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो त 5 ॾींहं काफ़ी आहिनि, तव्हां उनजी इन्वेस्टिगेशन कयो। बाक़ी ॾिसो, असां उन जा वकील इन शर्त ते थिया आहियूं त हू आइंदा अहिड़े क़िस्म जूं काई बि हरकतूं या अहिड़ी तरह जूं के वीडियोज़ वग़ैरह अपलोड न कंदो। इहा असां सां उन जी ॻाल्हि ॿोल थी आहे इन शर्त ते, न त जेको असांजो उन सां को बि वास्तो न हूंदो। ॾिसो, क़ानूनी राइट आहे हर कंहिंखे वकील करण जो ऐं वकील थियण जो। हुन असांखे चयो, हुनजो क़ानूनी राइट हो, असां उनखे डिफेंड कंदासीं। बाक़ी जेको कल्ह वारो वाक़ियो आहे, जीअं उनखे रोड ते दौड़ाए अरेस्ट कयो अथऊं, इहो तमामु हिकिड़ो ग़लति ऐं अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन खां पहिरियां हिकिड़ो पन्याकिल में FIA वारनि अहिड़ो ई क़िस्म जी हिकिड़ी गलीज़ हरकत कई, छो त क़ानून इहो नथो चए त तव्हां उनखे भॼाए जेको आहे अरेस्ट कयो। हिकिड़ो मोबाइल शॉप ते हाणे तक़रीबन 10-15 ॾींहं अहिड़ो वाक़ियो थियो जो पन्याकिल में FIA वारा साइबर क्राइम वारा उते विया। उतां जेको आहे सो हिकिड़ो अणवणंदड़ वाक़ियो थियो, जंहिंमें जेको आहे उन ॿुधायो बि न त असां जेको आहे कहिड़े पर्पज़ लाइ आहियूं। ॾिसो, जॾहिं का कंप्लेन वग़ैरह थिए थी तव्हां उनखे कॉल कयो, कॉल खां पोइ ॿिया तरीक़ा घणा आहिनि। बग़ैर कॉल जे जेकॾहिं कंदो तव्हां इहो नुक़सानु, जीअं कल्ह रोडनि ते थियो, पन्याकिल वारो वाक़ियो थियो, असल में इन्हनि खे थोरो लगाम ॾियण जी ज़रूरत आहे त इहो जेका इन्वेस्टिगेशन में अरेस्ट कंदा, इहो तरीक़ो इन्हनि जो ग़लति आहे। अच्छा, तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे जानी जुनेद सां, छा पियो चवे? जी बिल्कुलु थी आहे। हुन इहा ॻाल्हि कई आहे, चए ॾिसो, वाक़िया थींदा आहिनि, ग़लतियूं थींदियूं आहिनि, लेकिन हीअ हिकु पूरी सिंध जे करे जेके वॾेरा शाही आहिनि, जेके पूरी सिंध ते मुसलत आहिनि, या जेके उन्हनि जूं गलीज़ हरकतां आहिनि, उन्हनि पाण असांखे घुराए करे इहे शइ चयूं। असांजो को उन्हनि सां वास्तो न हुयो, न ई असांजी उन सां का सुञाण हुई, न का उन्हनि सां असांजी का मीटिंग्स हुई। उन्हनि पाण असांखे घुराए करे अहिड़े क़िस्म जूं जेको असां हरकतूं करायूं ऐं पाण ई उन्हनि मशहूरु थियण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। अच्छा सर, तव्हां ॿुधाइजो त जानी जुनेद खे हिन वाक़िअनि ते शर्मिंदगी आहे या तव्हां छा चवंदो, तव्हांजी छा ॻाल्हि ॿोल थी आहे हुन सां? असल में जंहिं महिल रिमांड महिल असांजो वकालतनामो सिग्नेचर वग़ैरह करायोसीं त हुन इहा ई ॻाल्हि कई त जेको बि मूंखां ग़लतियूं ख़ताऊं थियूं आहिनि, मां उन्हनि सिंधी क़ौम खां माफ़ी वठंदुसि ऐं जंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे। ऐं उनजो चवणु इहो त मूंखे FIA तरफ़ां तशदुद कयो थो वञे ऐं कोर्ट सॻोरी बि FIA खे जेको आहे तनक़ीद कंदे चयो त तव्हां हिन जे मथां तशदुद वग़ैरह कोन कयो ऐं हिन खां जेकी बि पुछा करणी आहे प्यार नरम सां कयो अथऊं। वधीक 5 ॾींहंनि जो रिमांड हुनखे ॾिनो वियो आहे। कोर्ट सॻोरी खे चयो वियो FIA खे 15 ॾींहंनि जो 10 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो वञे, पर कोर्ट सॻोरी हुनखे रद्द करे छॾियो, हुनखे 5 ॾींहं रिमांड ॾिनो वियो आहे। हाणे केस अॻिते इन्वेस्टिगेशन थींदी, इन्वेस्टिगेशन में ॾिसूं था कहिड़ा डॉक्यूमेंट साम्हूं अचनि था, फरियादीअ जे तरफ़ां सबूर जे तरफ़ां केतिरा डॉक्यूमेंट्स अचनि पिया, इहे कोर्ट सॻोरी पोइ डिसाइड कंदी त छा केस चालान थियण जहिड़ो आहे या न आहे। अच्छा, तव्हां पाण हुन जूं वीडियोज़ ॾिठियूं हूंदियूं जी जंहिंमें हू हिन सबूर मेमण खे ब्लैकमेल थो करे या ॿिया वीडियोज़ आहिनि, तव्हां छा चवंदो? ॾिसो, इहो एडिटिंग बि आहे, वीडियोज़ में काफ़ी शयूं थींदियूं आहिनि। हाणे इहे कोर्ट सॻोरी में जॾहिं इहे मटीरियल पेश थींदा त पोइ उन जे हिसाब सां पोइ असां ॻाल्हाईंदासीं त वाक़ई उहो सही आहिनि या न आहिनि। फ़िलहालु जेसिताईं कोर्ट सॻोरी में को प्रूफ अञा पेश कोन कयो वियो आहे, जॾहिं इहे पेश थींदा उनखां बाद में इहो डिसाइड कयो वेंदो छा इहो बिल्कुलु ग़लति हुयो या सही हुयो। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहो त हुन कोर्ट सॻोरी बि इहा ई ॻाल्हि कई त असांजे मथां तशदुद कयो थो वञे, मूंखे धमकी थियूं मिलनि, पर अञा उहो शो न कयो आहे त मूंखे कंहिंजे तरफ़ां धमकी थियूं मिलनि या कंहिंजे तरफ़ां तशदुद थो कयो वञे। जी, जानी जुनेद तरफ़ां वकालतनामो पेश कंदड़ वकीलनि जो तव्हां ॻाल्हि ॿुधी, जो चवणु आहे त सखर जी सिविल जज तरफ़ां जानी जुनेद जो 5 ॾींहंनि जो FIA साइबर क्राइम खे रिमांड ॾिनो वियो आहे। साइबर क्राइम तरफ़ां अदालत खां इस्तदा कई हुई त जानी जुनेद खां कुझु ॿियो जेके सबूत आहिनि उहे बि बरामद करणा आहिनि, तंहिं करे असांखे 10 ॾींहंनि जो रिमांड ॾिनो वञे, पर अदालत तरफ़ां 5 ॾींहंनि जे रिमांड ते जानी जुनेद खे FIA साइबर क्राइम हवाले करे छॾियो आहे। कैमरामैन हयात खोखर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।